नाज़िर ठट्टे में वकीलन पारां शागिर्द अॻवाननि गनी अमान चांडियो ऐं सरमत मीराणी खे आज़ाद न करण ख़िलाफ़ अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट वठूं था उमर कुंभार खां। उमर, छा वधीक अपडेट आहे? जी, अदालती हुकुम बावजूद गनी अमान चांडियो ऐं सरमत मीराणी के आज़ाद न करण खिलाफ डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन ठट्टो जे सॾ ते सेशन कोर्ट ठट्टो जे वकीलन पारां अदालती कार्रवाई जो बाइकाट वकील केसनि में पेश न थिया ऐं सॼो कारो व्यवहार कोर्ट जो बंदि रहियो। सेशन कोर्ट ठट्टो ऐं मातहत अदालतनि में बार जे सॾ ते वकीलन पारां बाइकाट सबबि अदालतनि में सुनवाईयूं मुलतवी कयूं वयूं। गनी अमान चांडियो ऐं सरमत मीराणी के गुज़िरियल ॾींहुं सिटी कोर्ट कराची में मजिस्ट्रेट आज़ाद करण जो हुकुम ॾिनो ऐं संदन खिलाफ़ दाख़िल केसनि खे अणपूरो करार ॾिनो, पर CCB पुलिस अदालती अतादे मां ॿिन्ही नौजवान खे खंबे खणी हली वई। खेनि आज़ाद न कयो वियो। उहो अमल अदलिया ते वार आहे। पुलिस अहिड़े अमल खिलाफ़ ठट्टे जे अदालतनि में एहतजाजी तौर ते कम बंदि ऐं सस्पेंड कयो वियो आहे। ठट्टो अदालत बार एसोसिएशन जो जनरल सेक्रेटरी एडवोकेट सद्दाम हुसैन अब्बासी साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त अहिड़ी का बि कार्रवाई बर्दाश्त न कबी जिते अदालती कारवार ते वार सम्झो वञे। जी उमर, अवां जी वॾी महिरबानी।